अस्सलाम वालेकुम गाइस, कीअं सब ठीक है। उम्मीद है क्या सब ठीक हूंदव। असांजा वीडियोज़ रिएक्शन तव्हांखे कीअं था लॻनि असांखे उहे कमेंट में लाज़मी ॿुधायो ऐं इन खां पहिरियां असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो, बेल जे आइकन खे दॿायो, वीडियोज़ जी हर वीडियोज़ जी नोटिफिकेशन तव्हां वटि अची वञे। इंशाल्लाह हलूं था रिएक्शन जी तरफ़। हे पापा सिंधी मला मथे पहिरीं आयो इन खां पहिरीं कंहिं बि टॉपिक ते तव्हांखे रिएक्शन वीडियोज़ खपे त असांखे तव्हां लाज़मी ॿुधाइजो। XYZ कहिड़ो बि टॉपिक हुजे असांखे कमेंट में लाज़मी ॿुधायो। ऐं कमेंट में लाज़मी ॿुधाइजो हीअ तव्हांखे मतलब रियल थी लॻे छा फेक आहे। मूंखे फेक थी लॻे। हाणे असली मतलब आहे किथे विढ़नि केरु नथा घटि था विढ़नि। न्यू जनरेशन जे लाइ एक्सप्रेशन अहिड़े उजड़े आशिक अहिड़ा वरी उजड़े आशिक ताईं टिकटॉक ते ई तव्हांखे मिलंदा 94,000 लाइक। अञा इफेक्ट हूंदो थोरो कारो, एतिरो बुरो न हूंदो। हैदराबादी छोकिरा आहिनि, सिंधी टिकटॉक सुठा ठाहींदा आहिनि, ॾाढा फनी ठाहींदा आहिनि। तूं न करी छा ॾिस अरे ज़ेडे की छोरो रखे में छोकरो है। सो असांजो रिएक्शन वीडियोज़ हिते ख़तम थी वियूं। दोस्तों असांखे इजाज़त ॾियो, इन खां पहिरियां असांजे चैनल खे यार सब्सक्राइब कयो ऐं बेल जे आइकन खे लाज़मी दॿायो जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि अचे। अल्लाह हाफ़िज़, वरी ॿीहर नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं।